अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां थंबनेल ॾिसी करे मुंहिंजी वीडियो ते आया हूंदव त आज़म मेंगल जो एक्सीडेंट थी पियो आहे। इन में केतिरी सचाई आहे। सिंधी अदाकार यानी ज़हर ज़िंदगी जो ड्रामे जो रबन उन जो एक्सीडेंट थी पियो आहे। इन में केतिरी सचाई आहे। इहा फेसबुक ते हर घड़ी घड़ी ख़बर इहा हली रही आहे। असांजे अॻियों बि इहा ख़बर आई ऐं असां बि पहिरियों ॾिसी करे परेशान थी वियासीं त इन में केतिरी सचाई आहे या इहा फेक ख़बर आहे, सच आहे, छा आहे छा न आहे। इहा ख़बर तव्हांखे ॾियण लाइ आया आहियूं ऐं असां पहिरियों रिसर्च कयो आहे, जांच कई आहे, पक कई आहे त इन में केतिरी सचाई आहे। इन जे करे आया आहियूं। हीअ वीडियो पूरो ॾिसो ऐं तव्हांखे ॿुधायूं था त असल में कूड़ आहे, सच आहे, आज़म मेंगल जी छा हालत आहे, छा हू वाकई पंहिंजे घर में आहे या उन जो एक्सीडेंट थी पियो आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों, काफ़ी सर्च करण खां पोइ ॾाढी मां यूट्यूब ते, फेसबुक ते ऐं क़रीबी आज़म मेंगल जे क़रीबी दोस्तनि खां पुछा कई। उन खां पोइ वञी ख़बर पई त इहा कूड़ी ख़बर आहे। जंहिं बि हलाई इहा ख़बर आज़म मेंगल जे हिसाब सां इहा एक्सीडेंट जी ख़बर बिल्कुलु कूड़ी आहे। आज़म मेंगल बिल्कुलु ठीकु आहे, पंहिंजे घर आहे, उनखे कुझु बि न आहे थियो। इहा हिकिड़ी कूड़ी ख़बर हली रही आहे। तव्हां बि इन ते यकीन न कजो। अगरि तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया हो त इहो वीडियो बिल्कुलु मां तव्हांखे क्लियर करे ॿुधायां थो। मां सर्च करे पोइ वीडियो ठाहियो आहे। आज़म मेंगल खे कुझु बि न आहे थियो। असांखे ॾींदा इजाज़त। तव्हांजे लाइ सिर्फ़ु असां आया हुआसीं त जीअं माण्हू परेशान न थियनि। असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।